नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त दारावाह्ण में खबर ॾींदा दारावाह्ण ڀرسان سيٺارجا लग ॻोठ खबर खान में गवर्नमेंट प्राइमरी مسجد स्कूल खबर खान सैतो में केतरी सालन का उस्ताद मुकर न थियो जैं सब ॻोठ ऐं पसगिरदाई जा ॿार स्कूली तालीम का महरूम आहिनि। स्कूल में उस्तादन जी खोट समेत का भी बुनियादी सहूलतूं हासिल न आहिनि। ॻोठाणनि ऐं शागिर्दनि एहतिजाज कंदे चयो त गवर्नमेंट प्राइमरी مسجد स्कूल में काफ़ी सालन का को भी उस्ताद अचण लाइ तैयार न आहे। केतरी सालन खां स्कूल जा ॿार तालीम का महरूम आहिनि। असांजे ॻोठ में उस्ताद मुकर कयो वञे जीअं असांजा ॿार भी स्कूल जी तालीम पिराए पंहिंजो ऐं पंहिंजे ॻोठ वारनि जो नालो रोशन करे सघनि। स्कूल जे शागिर्दनि चयो त असांजे ॻोठ में केतरी सालन खां उस्ताद नथो अचे। असांजा वालिदैन असांखे बकरियूं चाराईंदा आहिनि। असांखे तालीम पिराइण जो शौक़ु आहे। असांखे उस्ताद ॾिनो वञे। स्कूल 2 कमरनि ते मुश्तमिल जंहिंखे न का दीवार न बाथरूम आहे। असीं काफ़ी परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। काफ़ी सालनि खां को भी स्कूल जो कमु न करायो वियो जंहिं ते सिंध हुकूमत नोटिस वठी स्कूल जूं रौनकूं बहाल कराए ॿारनि जे मुस्तक़बिल संवारण लाइ कदम खया वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।